जीअं उन वहशी दौर जे इंसान जबलतुनि जे मोहताज गारनि जे दौर जे खूनखार इंसाननि खे माण्हू पंहिंजे आला तरीन मंज़िल जे तरफ़ वठी वञे। जीअं हिकु तहज़ीब याफ़्ता महज़ूब ऐं बाशनास माण्हू जी तामीर करे सघिजे, जंहिं लाइ सचनि चयो हो त अहिड़ा कम करिजे जंहिं विच अल्लाह आप बणिजे, या जंहिं क़ुर शरीफ़ में आयल आहे त मूं तव्हां खे पंहिंजी शबीह ॾेई ख़लक़ियो आहे, जंहिंजो साफ़ मतिलबु आहे शाह लतीफ़ जी तालीम, अचल सरमसर जो विजदान, हक़ बाहो जी ॿोली, बुल्ला शाह जी अज़ान, रगवेद जो वर्द, गीता जो ज्ञान, ज़बूर जी सोच, इंजील जो इदराक, तौरेत जो फहम ऐं क़ुर जी आयत खां वेंदे सैयद जी फिक्र ताईं समूरा फ़लसफ़ा, डाह जा सहीफ़ा इंसानी मारते जे तजुर्बे जो निचोड़ आहिनि, जंहिंजो हासिल मतिलबु आहे लिको कीन लतीफ़ चए ॿारो चो ॿे पार, नाए नेर निहार तो में देरो दोस्त।